असांखे वेझो महसूसु थिए थो। सईद आकिल जे हिकिड़े अहिड़े ॻोठ में पैदा थियो जिते हिकिड़ो दरिया वहे थो, दरिया जे कंधीअ ते उहो पैदा थियो। पर मां सम्झां थो हुनजे दिलि में बि हिकिड़ो दरिया हुयो, चुलंदड़ दरिया, ऐं उहो मोहबत जो दरिया हुयो। ऐं हुनजे नेणनि में बि हिकिड़ो दरिया हुयो, चुलंदड़ दरिया, जेको दर्द जो दरिया हुयो। ऐं हू दर्द ऐं मोहबत जो शाइर हो। सईद ऐं असांजी सॼी जेका शाइरी जी ओसर आहे उहा गॾु थी आहे। 88 में सईद लिखणु शुरू कयो, मां बि साॻे साल में लिखणु शुरू कयो। मां फ़ख्र सां चवंदो आहियां इहा ॻाल्हि त लाड़काणे में जवाद, मां ऐं सईद लिखण जो आगाज़ गॾु कयो। इहा अलॻि ॻाल्हि आहे त सईद असां सभिनी दोस्तनि मंझां हिन टहीअ जो ऐं इन दौर जो हिकिड़ो नुमाइंदा शाइर थी उभरियो ऐं असांखे हुन ते फ़ख्रु आहे। सईद मेमण जी शाइरी जे हवाले सां जीअं असांजे दोस्त ॻाल्हि कई रियाज़त, त कमु करण जी ज़रूरत आहे तमामु घणी। ख़ासि तौर ते उन ते तनक़ीद थी कोन्हे का, उन मयार जी उन सतह जी तनक़ीद थियणु खपे पंहिंजो सईद जी शाइरी ते जेका घुरे थी उन जी शाइरी। मां सईद जे शाइरी ते 3 आर्टिकल लिखिया आहिनि नंबर ताईं। हुनजे पहिरें शेरी मजमूए नेण सफ़र में उन ते उनजो मौज़ूआती अभ्यास मूं कयो हुयो। उन खां पोइ मां सम्झां थो जेको उनजो किताबु हुयो दर्द जूं आयतूं, उन ताईं जेके बि उनजा किताब हुया उनजो मूं अभ्यास लिखियो हुयो, जेको सारंगा में छपियो। ऐं वरी वेझण में बि मां हुनजे शाइरी ते जेको हुनजे तवील ग़ज़ल जो मजमूओ हुयो, अज़ल जो अॾाणो, उन ते बि मां हिकिड़ो आर्टिकल लिखियो हुयो। ऐं मुंहिंजो किताबु जेको मां सम्झां थो सुभाणे शायदि तव्हांजे हथनि में अची वेंदो, उन में बि सईद जी शाइरी ते हिकिड़ो अभ्यास मौजूदु आहे।